ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 74 अध्याय जे 5 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के भगवान जे 101 लीकन पाइण जो सबब ॿुधाइनि था त भगवान श्री कृष्ण शिशुपाल जी माता के इहो वचन ॾिनो हो त भगवान शिशुपाल जूं 101 ग़लतियूं माफ़ कंदो। तंहिं करे भगवान श्री कृष्ण 101 ग़लतियूं माफ़ करण खां पोइ शिशुपाल के पंहिंजे सुदर्शन चक्र सां मारियो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 75 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे राजा युधिष्ठिर जे महल जी सूंह जो बयान। राजा परीक्षित एतरी कथा ॿुधी पुछियो त हे मुनिनाथ, जिते सभई राजाऊं उन यज्ञ करण सां ख़ुशि थिया हुआ, उते दुर्योधन छो दुखी थी वियो? यज्ञ जो कम कहिड़ी तरह सभिनी खे विराहिजे मिलियो, सो बि कृपा करे ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, तूं धन्य आहीं जो हरिय जी कथा ॿुधण सां डापी ही नथो। ॿुध त अर्जुन ऐं संदसि ॿियनि भाइरनि राजा युधिष्ठिर जो हुकुम ख़ुशीअ सां मञी कंहिं बि नंढे वॾे कमु करण में को बि शर्म न थे कयो। पर सभिनी ॻाल्हियुनि जो मालिक श्री कृष्ण हो, तंहिं सभिनी खे कमु उन जी लाइक़ीअ मूजिबि विराए ॾिनो हो। भीमसेन खे बि भोॼन खाराइण जो कमु ॾिनो ऐं भोॼन परचण जो कमु धृष्टद्युम्न ते हो। खज़ानो वग़ैरह राजा दुर्योधन खे सौंपियो वियो। ख़र्च करण जे हवाले कयो वियो, जंहिंजो दान अॼु ताईं संसार में ज़ाहिर आहे। कोठायलनि राजाउनि जो आदर भाव करण ऐं उन्हनि जी ख़बर वठणु इहो अर्जुन जो कमु हो। सभा के सिंगारण विदुर जीअ जे हवाले कयो वियो हो। देवताउनि रखेश्वरनि ऐं ब्राह्मणनि जी पूजा ऐं शेवा करण सहदेव खे सौंपी वई। नाणू या सामान वग़ैरह गॾु करण नकुल जे हवाले कयो वियो हो। महाराज श्री कृष्ण ब्राह्मणनि जा पेर धोइण ऐं उन्हनि जूं जूठियूं पातलूं खणणु पंहिंजे ज़िमे कयो हो। द्रौपदीअ वरी रुक्मणी ऐं ॿियनि स्त्रियुनि जो आदर सत्कार दिलो जान सां कयो थे। अहिड़ी तरह श्री कृष्ण जी आज्ञा मूजिबि राजा युधिष्ठिर जेके बि यज्ञ जा कम जिन राजाउनि खे सौंपे ॾिना हुआ, तिन सभु कम ॾाढे प्रेम सां पूरा कया थे। फ़क़ति दुर्योधन कपट करे 1 रुपए ॾियण बदिरां 10 रुपया राजा युधिष्ठिर जा उन करे माण्हुनि खे ॾिना थे त जीअं रुपया खुटी वञनि त राजा युधिष्ठिर जी गिला थिए। पर वेंकटनाथ जी कृपा सां दुर्योधन जे घणे खपाइण करे पाण राजा युधिष्ठिर जो वॾो धर्म ऐं जस लेखजण में आयो। प्यारा भक्तों, दुर्योधन जी हथ जी चक्र रेखा हिन में अहिड़ो त प्रभाव हो जो हू भंडारे मां 1 रुपयो ख़र्च करे त उन में 10 रुपया वधी पवनि।
उन सबब करे श्री कृष्ण अंतर्यामी उनखे रुपए ऐं जवाहिरनि वग़ैरह जो खज़ानो सौंपियो हो। दुर्योधन खे उन चक्र जी महिमा मालूम न हुई। जॾहिं राजा युधिष्ठिर जो यज्ञ चङी तरह ॾाढी इज़त सां पूरो थियो, तॾहिं युधिष्ठिर बेशुमार रुपया रतन गहना ऐं कपिड़ा यज्ञ कराइण वारनि ब्राह्मणनि रकेश्वरनि ऐं उन्हनि जी स्त्रियुनि खे संदन मर्ज़ीअ मूजिबि ॾेई ॾाढो ख़ुशि कयो। जंहिं वक़्तु सभिनी नंढनि वॾनि खे साण करे गंगा किनारे ते वञी द्रौपदीअ समेत सनानु कयो, तंहिं वक़्तु ब्राह्मणनि ऐं रकेश्वरनि वेद पढ़ियो ऐं देवताउनि राजा युधिष्ठिर ते फल फूल वसाए चयो त धन्य भाग धर्मराज जो आहे, जंहिं अहिड़ो कठिन यज्ञ पूरो कयो ऐं पिण अप्सराइनि पंहिंजनि विमाननि ते नाच कयो ऐं गंधर्वनि गानो ॿुधायो। उन वक़्तु इंद्रप्रस्थ जा वासी पंहिंजनि कोठनि ऐं खिड़कियुनि में अची राजा युधिष्ठिर जो प्रताप ॾिसी उन जे बाग़ जी वॾाई करण लॻा। उन वक़्तु जो रूप ऐं शहर जी शोभा ॾिसी सभई यदुवंशी पाण में चवण लॻा, असां सम्झियो थे त द्वारिकापुरीअ जहिड़ो ॿियो को शहर संसार में न हूंदो, पर हिते इंद्रप्रस्थ जो शहर त उन खां बि चङो ॾिसण में अचे थो। राजा युधिष्ठिर सनानु करे पंहिंजे मकान ते आयो। जेके ब्राह्मण याजक ऐं भिखारी उते अची गॾु थिया हुआ, तिन खे मर्ज़ीअ मूजिबि दान ऐं ॾखिणाऊं ॾेई आनंद सां मोकल ॾिनी। अहिड़ी सखावत राजा युधिष्ठिर जी ॾिसी नंढा वॾा उन्हनि जो जस ॻाइण लॻा। पर प्यारा भक्तऊं, दुर्योधन खे युधिष्ठिर जी वॾाई ॿुधण ऐं सभिनी राजाउनि खे उन जे साम्हूं दंडवत कंदो ॾिसण न वणियो, छो त हसद अंदर में अची घर कयो हुअसि। श्री श्याम सुंदर पंहिंजी पटराणीअ खे हर रोज़ु फरमाइश कंदो हो त माता कुंती ऐं द्रौपदीअ जी शेवा चङी तरह करियो, जीअं हू कंहिं बि ॻाल्हि जो दुख न पाहिनि। पटराणीअ जी सुंदरता, संदन कपिड़नि ऐं गहणनि जी शोभा ॾिसण ऐं घुंघरूअनि जी आवाज़नि ॿुधण सां देवताउनि जो बि चित ठिकाणे रहणु तमामु मुश्किल हो त आदमी कहिड़े लेखे में आहे। राजा युधिष्ठिर पंहिंजे ख़ासि मकान में आयो, जो मई दानव नाले दैत ठारायो हो। तंहिं में जराऊ सिंघासन ते द्रौपदीअ समेत अची वेठो। द्वारिका नाथ जी इच्छा मूजिबि अप्सराइनि ऐं गंधर्वनि देवलोक खां अची उते नाच गानो कयो हो। उन वक़्तु अहिड़ी त शोभा राजा युधिष्ठिर जी मालूम थिए थी, ॼणक जो राजा इंद्र अमरावतीपुरीअ में पंहिंजी स्त्रीअ सां गॾिजी इंद्रासन ते वेठो आहे। पर राजा युधिष्ठिर जो बिल्कुलु ज्ञानी हो, तंहिं अहिड़े सुख ऐं नामूस मिलण ते बि को अभिमान न कयो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 75 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।